पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान लाहौर में ज़मान पार्क में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मुंहिंजो तोशाखाना केस टीवी ते ॿुधो वञे। कारकुननि खे ख़िताब कंदे हिन चयो त कंहिंजे अॻियां नाहे झुकियो ऐं न ई झुकींदुसि। हिन जो चवणु आहे त जिन खे मुल्क ते मढ़ियो वियो हुननि जा पैसा ॿाहिरां पिया हलनि। मां भॼण ऐं डिॼण वारो न आहियां। कारकुन मूंसां गॾु आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अॼु वकीलनि ज़रिए ख़त लिखी रहियो आहियां। मां चवां थो त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वेंदो। कोर्टन में पेश थींदो रहियो आहियां। मूंखे मारण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गुले। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।